अपडेट कयो आहे कराची में डिफेंस बंगले ते छापो, जवाबदारनि जी फायरिंग, डीएसपी ऐं अहलकार ज़ख़्मी। अगवा केस में अगभराई लाइ ईवीसीसी पुलिस गिजरी में बंगले ते छापो हयो, जवाबदारनि पुलिस ते फायरिंग करे ॾिनी, डीएसपी समेत 2 अहलकार ज़ख़्मी। तफ़सील मालूम कंदासीं आमिर सुप्रो खां। आमिर, अपडेट कजो। जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदुमि त गिजरी जे इलाइक़े में एवीसीसी पुलिस एहलकारनि हिकिड़े बंगले ते छापो हयो। छापो जेको आहे अगवा जे नौजवान में पेशरफ़्त लाइ हुयो, जिथे मौजूद बंगले में मुलज़िमनि पुलिस एहलकारनि ते फायरिंग कई आहे। फायरिंग सबबि एवीसीसी जो जेको डीएसपी आहे उहो ज़ख़्मी थियो आहे, जॾहिं त हुन सां गॾोगॾु जेके 2 एहलकार आहिनि उहे बि ज़ख़्मी थिया आहिनि। ऐं डीआईजी जो चवणु आहे त पुलिस वधीक जेको आहे घुराई वई आहे। बंगले जे चारों तरफ़ पुलिस खे अलर्ट कयो आहे। ॿिए तरफ़ बंगले में मौजूद जेके माण्हू आहिनि उन्हनि जो घेराव कयो वियो आहे, पर हिन महिल ताईं जेके उते मौजूद जवाबदार आहिनि उन्हनि जी फायरिंग सबबि डीएसपी समेत 2 पुलिस एहलकार ज़ख़्मी थिया आहिनि, जिन निजी अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पर इलाइक़े में मुख़्तलिफ़ जेके बंगलास आहिनि उन्हनि जे भरिसां वॾे अंग में पुलिस बि मुक़ररु कई वई आहे, पर जवाबदारनि जे हिन महिल बि ॿुधायो वञे पियो त हुन बंगले में मौजूद आहिनि जेकी पुलिस ते फायरिंग करे रहिया आहिनि, जंहिं सबबि कुझु पुलिस एहलकार बि ज़ख़्मी थिया आहिनि। जी।